يأتي الله بقوم يحبهم ويحبونه أذلة على المؤمنين أعزة على الكافرين يجاهدون في سبيل الله ولا يخافون لومة لائم ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله واسع عليم صدق الله مولانا العظيم اللهم صل وسلم دائما ابدا على حبیبک خیر الخلق كلهم। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़माने में साईं जन हाल हयात सहाबी सगोरा मौजूद है। कुरान शरीफ की आयत नाज़िल थी, मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई। इन आयत में जेका ॻाल्हि ज़िक्र थियल आहे, जेको मज़मून, जेका हक़ीक़त, उहा तव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखबी। अल्लाह जे क़ुरान में फरमायो, उन वक़्त जा जेके मुसलमान हुआ मौजूद, उन वक़्त में जेके सहाबी सगोरा मौजूद हुआ, क़ुरान डायरेक्ट उन्हनि खे थो चवे, ऐं ईमान वारो, जेकॾहिं तव्हां जा के माण्हू दीन इस्लाम खां फिरी मुर्तद थींदा, जेकॾहिं को माण्हू को गैर मुस्लिम आहे, कलमो पढ़े थो त असीं हुनखे चवंदासीं मुस्लमान थियो आहे, पर जे मुस्लमान आहे, इस्लाम त हथ थो खणे, जीअं अल्ताफ़ हुसैन ऐलान कयो त वाणींदो थिए। जेकॾहिं मुस्लमानी खां हथ थो खणे त हुनखे काफ़िर न चइबो, हुनखे चइबो मुर्तद। मुर्तद ऐं काफ़िर में फ़र्क़ु आहे। कुता सॼो ॾींहुं शहर में हलनि पिया, पर हिननि मां जेकॾहिं को छितो थी पवे त आहे त उहो बि कुतो, पर छितो ॻोल्हे मारियो सॼो न नुक़सानु कंदो। कुते में फ़र्क़ु आहे। ऐं ईमान वारो, उहो दौरु ईंदो जो तव्हां मंझां के माण्हू मुर्तद थींदा, पोइ आऊं रब उन्हनि मुर्तदनि खे ख़तमु करण लाइ, उन्हनि मुर्तदनि खे पातरनि हणण लाइ मलाइका कोन मोकिलींदुसि, छो त अल्लाह तबारक व तआला मुख़्तलिफ़ अंदाज़नि में ऐं नमूननि में अज़ाब मोकिलिया काफ़िरनि जे मथां। निमरूद खे पातर हई, मच्छर मोकिलियईं, यमन जे बादशाह जी फ़ौज खे तबाह कई, पर अबाबील मोकिलियईं। लूत अलैहिस्सलाम जे क़ौम खे तबाह कई, पर जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिलियईं। आद ऐं समूद जे क़ौमनि खे तबाह कई, पर तूफ़ान मोकिलियईं। नूह अलैहिस्सलाम जे क़ौम खे तबाह कई, पर ॿोॾ ऐं पाणी मोकिलियईं। हिते अलाह चए थो, जेकॾहिं हिन उम्मत मां के माण्हू मुर्तद थी विया त ॿोॾ कोन ईंदी, तूफ़ान कोन ईंदो, मच्छर कोन ईंदा, अबाबील कोन ईंदी। पोइ फसौफ यअतिल्लाह बिक़ौमिन, आऊं रब अवां मंझां पंहिंजा पसंदीदा ऐं महबूब माण्हू मैदान ते आणींदुसि, यानी माण्हुनि जे साम्हूं माण्हू खड़ा कंदुसि, जेके मुर्तदनि सां जिहाद कंदा, मुर्तदनि खे पातर हणंदा, उहे तव्हां मंझां हूंदा। पर तव्हां मंझां जेके माण्हू मैदान ते ईंदा, मुर्तदनि सां जिहाद कंदा, मुर्तदनि खे पातर हणंदा, उहे माण्हू मूं रब जा महबूब तरीन इंसान हूंदा। मूं रब जो उन्हनि सां प्यार आहे ऐं उन्हनि जो मूंसां प्यार आहे। उहे माण्हू जेके मैदान ते ईंदा, जेके मुर्तदनि सां झेड़ो कंदा, जेके मुर्तदनि सां विढ़ंदा, ऐलान जंग कंदा, उन्हनि जूं निशानी कहिड़ियूं आहिनि? अज़िल्लतन अलल मुमिनीन, मोमिननि सां बाजारा, नरम, शफ़ीक़, महिरबान हूंदा। इज़्ज़तन अलल काफ़िरीन, काफ़िरनि जे मथां सख़्त, कड़क। मुसलमाननि जे मथां महिरबान, काफ़िरनि जे मथां कड़क। इहा मुसलमानी जी निशानी आहे। असीं पाण में झेड़ा कंदा आहियूं, पाण में विढ़ंदा आहियूं। चांडिया पाण में विढ़िया पिया आहिनि, महिमान पाण में विढ़िया पिया आहिनि, समा पाण में विढ़िया पिया आहिनि, सोढा पाण में विढ़िया पिया आहिनि, लाखा पाण में विढ़िया पिया आहिनि,
समझो अभी पाण में विड़ा चाहियो एक वेला मथा फाड़े बिठायो बाकी को काज्यानी को लानती अचे तो जी बिस्मिल्लाह उते बिठायो लेती लेती लाइन तहन ओ घर सदर शादी मुरादी काफरन का फिट किसो हियर उल्टो पियो हले मुसलमानी जी निशानी या अल्लाह ने फरमातो उहे माण्हू जेके मैदान ते ईंदा मोमिनन जे मथां नरम हूंदा काफरन जे मथां कड़क हूंदा युजाहिदून फी सबीलिल्लाह उन जी टी निशानी इहा आहे त हुननि में जज़्बा जिहाद हूंदो ऐं जिहाद जो ऐलान कंदा ऐं जॾहिं जिहाद जो ऐलान थींदो त पोइ वरी पंहिंजा रोकींदा जिहाद जो ॾुखे में ॾुखी इबादत जिहाद जे न हीअं तव्हांखे चंदे जी अपील कजे हवा मरी सां चंदे लाइ आयो आहे त पोइ भरे सुर सां बि ॾाढा रुपया ॾेई जान छॾाए ईंदा पर जे तबली जमात वारा गीचे में पइजी या नथा छॾीनि त पलीत कांच सां बि बरकातूं पढ़ी वंगार वेही वेंदा पर जे नारो हणजे जिहाद जो मौलाना फजल रहमान साहब ऐलान कयो आहे गवर्नमेंट पाकिस्तान इजाज़त ॾेई छॾी आहे कोई में हवाई जहाज बीठा मुसलमानों हलो त हलो फलस्तीन में जिहाद करण हलो त यहूदियुनि खे पागल हणूं पोइ मरूं या बचूं भाग कटे हलो जिहाद ते जी मुला माराईंदा जिहाद रुकी शइ आहे त जान ॾियणी आहे अलाह जी फरमातो जॾहिं माण्हू आणींदो उहे जिहाद जो ऐलान कंदा पोइ जॾहिं जिहाद जो ऐलान कंदा न त पोइ पंहिंजा उन्हनि ते मलामत कंदा भला यखाफ़ून लौमत लाइम पंहिंजा रोकींदा छतो करी कहिड़ी तकड़ आहे सबर कर पंहिंजा रोकींदा मलामत कंदा भला यखाफ़ून लौमत लाइम पर जिहाद जो जेके नारो हणंदा उहे मलामत करण वारनि जे मलामत जी परवाह कोन कंदा कंहिंजे रोकजण सां कोन रोकबा जेको नारो हूंदा उनखे पेर ॿधी बीहंदा तेसी जैसी फितनन जो दरवाजो बंद थिए ज़ालिक फज़लुल्लाह युती मन यशा यो मूं रब जो फज़ल आहे जंहिंखे वणे तंहिंखे आऊं इहो मक़ाम ॾेई इन जिहाद वारे मैदान ते हाणे मुर्तदनि जो ख़ात्मो कयां उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे वणे तंहिंखे आऊं चूंडियां क़ुर जी आयत नाज़िल थी त उहो दौरु ईंदो जो माण्हू मुर्तद थींदा पोइ उन्हनि मुर्तदनि सां जहिड़ो बि थींदो जिहाद बि थींदो केरु कंदो उहो नालो कहिड़ो आहे केरु माण्हू जिहाद कंदो अलाह ने चयो त जिहाद थींदो ऐं जेके माण्हू आणींदो उहे मुंहिंजा महबूब माण्हू हूंदा ऐं उहो माण्हू कहिड़ो अलाह साईं नालो कोन कयो नालो लिख में रहियो नालो राज़ में आहे जीअं आउं तो ऐलान करियां त तकड़ करे जलसे खां पोइ वञो मटां अवां वेठलनि में हिकिड़ो माण्हू मूंखे अख में वो सफ़ा मुंहिंजो हुन सां इश्क आहे उन लाइ बॉम्बे जो केक वठी आयो आहियां हैदराबाद मां उनखे ॾींदुसि ऐं नालो त मूं कोन खयो हाणे चवंदा यार खणा करे मूंखे मिले अलाह जो मौली कहिड़ो माण्हू हथ में जॾहिं जलसो ख़तमु थियो थोरी वरी छा जी तॾहिं मूं चयो मक़सूद समूह किथे आहे असांखे ख़बर पई अबो मौलवी ईसा जे दिमाग़ में इहो माण्हू मक़सूद हो ऐलान पोइ थियो नालो ज़ाहिर पोइ थियो ख़ैबर जी जंग लॻी 6 किला फतह थी विया 7 गुॾो किलो फतह न पियो थी 50 मुस्लमान दौर ॾिना रसूल शाम जो ऐलान कयो तो सुभाणी झंडो उन मर्द मुजाहिद खे ॾींदुसि जंहिंजे हथ ते ख़ैबर फतह थींदी ऐं जंहिंखे आउं झंडो ॾींदुसि उहो अलाह ऐं अलाह जे रसूल जो महबूब इंसान हूंदो हाणे नालो कहिड़ो आहे कंहिंखे थो झंडो मिले सॼी राति साहबा पाण में कचाई कई अहिड़ी झंडो अलाह कंहिंखे मिलंदो अलाह जे रसूल ऐलान कयो आहे त आउं सुभाणे झंडो हुन मुजाहिद खे ॾींदुसि जंहिंजे हथ ते ख़ैबर फतह थींदी उहो फाते ख़ैबर बणंदो उहो अलाह ऐं अलाह जे रसूल जो महबूब इंसान हूंदो उहो हर साहबी दिलि में दुआ घुरी त अलाह जी झंडो मूंखे मिले अलाह जी झंडो मूंखे मिले जॾहिं सुबुह थियो तॾहिं अलाह जे रसूल फरमायो आइन अली इब्न अबी तालिब अली किथे आहे अली जो वठी अचो उनजी अखियुनि में सूर आहे उहो अचण जहिड़ो कोन्हे को पाठ फरमायो जहिड़ो बि हुजे वठी अचो जॾहिं हज़रत अली साईं आयो तॾहिं अलाह जो रसूल पुछियो अली ॾे ख़बर छा आहे चइजी अखियुनि में सूर आहे पाठ फरमायो वेठो थी पोइ बस कर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला आइन अलाह जो रसूल खीण
लुआब मुबारक कढी अली जे अखियुनि ते लॻाई इहा लुआब जेका अॼु ख़ैबर जे मौक़े ते अली जे अखियुनि ते पई लॻे इहा लुआब हिजरत वारे टाइम ते सिद्दीक़ जे पेर ते लॻी हुई अॼु अलीअ जे अख ते थी लॻे जॾहिं लुआब पेर में लॻी तॾहिं दर्द ख़तम जॾहिं अलीअ जी अख ते लॻी त सूर ख़तम अल्लाह जे रसूल आग लगाई अली तैयार ही झंडो वठ ही वञ जिहाद कर जॾहिं सुबुह जो अली खे घुराए रसूल झंडो ॾिनो तॾहिं सभु सहाबी सम्झी विया त कल्ह खां वठी रसूल जेके ऐलान पे कया कल्ह खां वठी रसूल जे दिल ऐं दिमाग़ में जेको माण्हू वेठल हो उहो अली हो पर कल्ह रसूल नालो कोन कयो अॼु हुनजो नालो आउट थियो आहे कल्ह ऐलान थियो अॼु नालो आउट थियो आहे रसूल जे ज़माने में ऐलान थियो हो क़ुर ऐलान कयो हो त उहो दौर ईंदो माण्हू मुर्तद थींदा उन्हनि मुर्तदनि खे ख़तमु करण जे लाइ जेके माण्हू ईंदा उहे अल्लाह जा महबूब इंसान हूंदा हाणे इहो दौर कॾहिं थो अचे कीअं थो थिए हाणे अचो रसूल हिन दुनिया मां वञण वारा आहिनि रसूल जे ज़िंदगी जा आख़िरी ॾियारा आहिनि पाण सभु बीमार थी पिया साईं जिन खे बुखार सख़्तु आहे हालांकि मस्जिद ऐं साईं जिन जो हुजरो मुबारक बिल्कुलु वेझा आहिनि सहाबी मौजूद आहिनि जमात जो टाइम थी चुको आहे पर रसूल घर मां निकिरे कोन थो हज़रत बिलाल साईं आयो दरवाज़े ते या रसूल अल्लाह अस्सलात अस्सलात या रसूल अल्लाह नमाज जो टाइम थी वियो जमात इंतज़ार में अल्लाह ने फरमायो मोरू अबू बकर फलियुसल्लि बिन्नास अबू बकर के चओ तो मुझे मुसल्ले ते बीहे माण्हुनि खे नमाज पढ़ाए रसूल मौजूद आहे सिलसिलो क़ाइम आहे राब्तो क़ाइम आहे सिग्नल मौजूद आहिनि कान अचे वञे पई जिब्राइल मौजूद आहे या रसूल फ़ैसिलो कयो आहे त सिद्दीक़ खे चओ त मुंहिंजो मुसल्ले ते बीहे नमाज पढ़ाए अबू बकर मुसल्ले ते नमाज़ूं पढ़ाए रसूल ज़िंदा आहे सलामत आहे ये रसूल फ़ैसिलो ग़लत कयो आहे त जिब्राइल अचे रब मोकिले वही अचे क़ुर अचे त रसूल सिद्दीक़ खे न ॿियार ॿिए कंहिंखे ॿियार रसूल फ़ैसिलो कयो सहाबा क़बूल कयो रब ठपो हयो जिब्राइल ख़ामोश रहियो तूं केरु थी वई घोड़ा घोड़ा करण वारो इहो फ़ैसिलो मुहम्मद पाक जो आहे क़बूल रब पाण कयो आहे नारे तकबीर शाने मुस्तफा सदाकत सिद्दीक अकबर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर के मसले ते प्यारो साईं जन अञा हाल हयात बीमार आहिनि उन टाइम में अरब जा टे वॾा कबीला मुर्तद थिया उन्हनि मां हर हिकु कबीले मां हिकिड़ो माण्हू खड़ो थियो जे नबो जी दावा कई ज़ुल्ख़िमार कबीलो हो उन मां हिकिड़ो माण्हू खड़ो थियो उन असवद अंसी उनजो नालो हो उन नबो जी दावा कई यमन जे शहर यमामा जे अंदर मुसलम कज़ाब खड़ो थियो उन नबो जी दावा कई तो नए असदी खड़ो थियो हुन नबो जी दावा कई नबूवत जा दावेदार मैदान ते अची विया टे कबीला मुर्तद थी विया पूरा दावेदार नबूवत जा खड़ा थी विया ये फितना रसूल जे ज़माने में मौजूद थी चुका वजूद में अची चुका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ बिन जबल खे फौज ॾिनी असवद अंसी सां वञी जिहाद कर हज़रत मुआज़ बिन जबल असवद अंसी सां जिहाद लाइ वञे असवद अंसी मुक़ाबिलो कयो मारिजी वियो असवद अंसी खे मारण वारे सहाबी जो नालो फ़ैरोज़ हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्राइल इत्तला ॾिनो त साईं असवद अंसी मारिजी वियो आहे उनखे मारियो तुंहिंजे शागिर्द फ़ैरोज़ आहे रसूल बीमारी वारे हालत में आवाज़ कयो फाद फ़ैरोज़ मुंहिंजो शागिर्द फ़ैरोज़ कामयाब थी वियो मुंहिंजो शागिर्द फ़ैरोज़ कामयाब थी वियो जंहिं हिकिड़े पूरे दावेदार खे जहन्नम जे हवाले कयो आहे पर बाक़ाइदे इन जंग जी रक़ोत अञा मदीने कोन पहुती आहे लश्कर जिहाद ते आहे होॾा मुसलम कज़ाब नबो जी दावा कई आहे होॾा असवद अंसी नबो जी दावा कई आहे तुल्ले असदी नबो जी दावा कई आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उसामा खे घुराए 300 सहाबा जी फौज ॾिनी त तूं वञ फ़लस्तीन वञी जिहाद कर उसामा फौज वठी मदीने खां ॿाहिरि निकितो आहे अञा सहाबी रवाना कोन थिया तेसि ताईं माण्हू दौड़ी आयो त उसामा जल्दबाजी न करियो अल्लाह जे रसूल जी हालत नाज़ुक आहे थी सघे थो साईं जिन रहलत फरमाइनि त हेतिरा सारा सहाबी रसूल जे जनाज़े में शरीक थियनि उसामा 300 माण्हुनि जी फौज वठियो मदीने खां ॿाहिरि वेठो आहे टे कबीला मुर्तद आहिनि टे कूड़ा दावेदार खड़ा थिया आहिनि इन पोज़ीशन में ॿिनी जहान जो सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
बुरको मटायो रहलत फरमाई मोकलाए उमर के छॾे विया जी रसूल जी रहलत थी तो सहाबा आशिक हुआ उन्हनि जा दिमाग़ कम न कनि चरिया थी विया हिकिड़ा झंग ॾे हलिया विया हिकिड़नि दुआ घुरी त रब असांखे नाबीन कर अखियुनि जी काई ज़रूरत कोन्हे का अखियूं हुयूं हुन लाइ आका जी ज़ियारत करियूं रसूल वियो हलो हाणे अखियुनि खे छा कंदासीं हज़रत उस्मान जहिड़ो जलीलुल क़दर सहाबी ओड़ो थी वियो गूंगो थी वियो ॻाल्हाए न सघे हज़रत उमर जहिड़ो सहाबी तलवार खणी बीह रहियो त जेको चवंदो रसूल वफ़ात करे वियो आहे उनजो अवसर कलम कंदुसि रसूल वफ़ात कंदो ई कोन्हे वियो आहे अलाह साईं मुलाक़ात करणु ॾिठो मोटी ईंदो हीअ पोज़ीशन आहे सहाबा जी हाणे इन वक़्त जे अंदरि फितना ई मुर्तदनि जो फितनो आहे अरब जा ॿारहड़ी वारा कबीला उन्हनि ज़कात जो इनकार करे छॾियो ज़कात जा मुनकर खड़ा थिया मुर्तद खड़ा थिया नबूअत जा पूरा दावेदार खड़ा थिया रसूल जे दुनिया मां वियो हलियो रसूल जे वञण सां मसला अंदरूनी खड़ा थी विया कहिड़ा हिकिड़ो मसलो इहो खड़ो थियो त रसूल खे तड़ केरु ॾे असांजो लाश त कोन्हे जेको घर में रखियो आहे मोटरसाइकिल ते चढ़ियो मुलेंगे में ॻोल्हियो ताली आपा खे तड़ ॾे पिणे जो सामान तूं खणो तड़ वारी मुनो ॾे पिणे वारो मोटरसाइकिल तूं खण दे घड़ी राडो लाहे दामा तो गदी आईफोन तो खई पिणे वारो बंगलो तूं खण दे बन्नी तूं खण दे तड़ मुनो दे चप्पड़न जो धणी तूं ही पिणे के तड़ दे न तुंहिंजो पिया मूंखे तड़ ॾियण नथो अचे तुंहिंजा 13 ॿारनि तोखे तड़ ॾियण नथो अचे तूं 50 तड़ कीअं लाई कि तूं तुंहिंजा तड़ लाहियो थो वञी त पिणे हेॾो बि लाहे वेंदे मुस्लमाननि जी हथ विझ कि मूंखे डपु थो थिए मुआ गढ़नि था हाणे मुअल थो वड़े धीअरनि खां अंधी कौम रसूल खे तड़ केरु ॾे हर साहबी चवे थो त रसूल जी आख़िरी ख़िदमत आऊं कयां फ़ैसिलो केरु करे केरु फ़ैसिलो करे रसूल खे तड़ केरु ॾे हिकु रसूल जी जनाज़े नमाज़ कीअं पढ़िजे केरु पढ़ाए इमाम केरु कीअं जनाज़ो कीअं पढ़िबो ॿ नंबर 3 त रसूल जी क़बर किथे खोटिजे रसूल खे दफ़न किथे कजे हाणे अंदरूनी मसला वॾा ॿाहिरियां मसला उम्मत परेशान आहे रसूल जे जुदाई में इन वक़्त जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे संभालण जे लाइ जंहिं मर्द मुजाहिद खे मैदान ते आंदो उनजो नालो अबू बकर सिद्दीक़ अबू बकर सिद्दीक़ अब्दुल्ला नालो आहे मशहूर अबू बकर नालो अब्दुल्ला है पे जो नालो उस्मान है मां जो नालो सलमा है ते शादियों कई कतीला हबीबा अस्मा ते पुटैंस अब्दुल्ला अब्दुर्रहमान मोहम्मद ते न्यायंस अस्मा आयशा उम्मे कुलसूम अबू बकर पान सहाबी अबू बकर जो पे उस्मान सहाबी अबू बकर जी मां सलमा सहाबी अबू बकर जो कई जानू सहाबी अबू बकर जा ते पुट कई सहाबी अबू बकर जो ते न्यायू जो कई सहाबी पुट सहाबी न्यायू सहाबी जानू सहाबी पान सहाबी पे सहाबी मां सहाबी 1,24,000 सहाबा जी जमात में सिर्फ सिद्दीक वो मानो है जो पूरा खानदान मोहम्मद जो सहाबी है नारे तकबीर शान सिद्दीक अकबर हज़रत अबू बकर सिद्दीक मैदान में आयो हाणे मसला का हल थे अली ऐं अब्बास ये ॿई रसूल खे तड़ ॾियो अबू बकर मसलो हल कयो त मैयत खे तड़ वो ॾींदो जेको वेझो माइट हुजे रसूल जा वेझो माइट अली हो सौट हो अब्बास चाचो हो तड़ इन्हनि ॾिनो अबू बकर मसलो हल कयो त जिते मोहम्मद हूंदो आहे उते रसूल इमाम पाण हूंदो आहे रसूल जे जनाज़े में को बि इमाम कोन बीहंदो बग़ैर इमाम जे पढ़बी आहे अबू बकर मसलो हल कयो त रसूल जे जनाज़े में दुआ कोन घुरबी अल्लाह मफ़िल हयना व मयतना जो जीअरा बीठा चवनि त अलाह ते असांजो माण्हू पियो अचे इनखे बख़्श कजे वञण वारो मोहम्मद पाक आहे उम्मती वेही दुआ घुरे अलाह ते हिनखे माफ़ कजी उम्मती खे हक़ी कोन्हे जो रसूल लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरे इहो हक़ रसूल खे आहे जो उम्मत लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरे इन जे करे सिद्दीक़ मसलो सम्झायो त रसूल जे जनाज़े में इन अल्लाह व मलाइकतु
युसल्लून अला नबी वारी आयत पढ़ी उन खां पोइ दुरूद इब्राहिमी पढ़ी निकिरी अचो इहो जनाज़ो थी वेंदो हज़रत अबू बकर मसलो हल कयो त नबी जिते वफ़ात कंदो आहे उते ई क़बर खोटबी आहे रसूल खे खणी हेॾा होॾा न हलबो आहे मूं ख़ुदि मोहम्मद पाक खां ॿुधो आहे लिहाज़ा जिते रसूल जी चारपाई आहे हिते क़बर खोटो ऐं जिते रसूल जी चारपाई हुई जिते रसूल जी क़बर खोटी वई इहो अम्मा आयशा ओ कायनात जे मोमिननि जी मां तुंहिंजी ऐं मुंहिंजी मां अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हुमैरा जो घर हो हुजरो हो जंहिंखे अॼु दुनिया गुंबद ख़ज़ा थी चवे जंहिंखे मोहम्मद मुस्तफ़ा जन्नत जो बाग़ बनाए वियो आहे रौज़तुम मिन रियादिल जन्नह हिते रसूल जी क़बर खोटो आंदोलन मसला हल थी विया हाणे सिद्दीक़ मुतवज्जे जो ॿिए पासे ओसामा तूं 300 सहाबा जी फौज वठी तुंहिंजी तश्कील रसूल कई हुई लिहाज़ा तूं हर हाल में वेंदे फ़लस्तीन वञ जिहाद ते मुआज़ बिन जबल जी फौज रसूल रवानी कई हुई असवद अंसीला उहा अञा मोटी कान्हे का ओसामा जी फौज वञे पई फ़लस्तीन जिहाद करण अबू बकर सिद्दीक़ हज़रत ख़ालिद बिन वलीद खे फौज ॾिनी त तूं वञी यमन वञी मुसैलिमा कज़्ज़ाब सां जिहाद कर हाणे ख़ालिद बिन वलीद फौज वठी हलियो वियो आहे यमन मुसैलिमा कज़्ज़ाब सां जिहाद करण वो ख़ालिद जी फौज वो मुआज़ बिन जबल वारी फौज ये ओसामा वारी फौज टे फौजूं मदीने में रवानी थी चुकियूं मुख़्तलिफ़ महाज़न ते जिहाद पयूं कनि अबू बकर सिद्दीक़ मस्जिद नबी में आयो सहाबा खे गॾु करे चई त जेके बचा खुचा आयो से सभु निकिरो जिहाद करणो आहे हलणो आहे वाक़ई सां बि जिहाद करी जी ज़कात जा मुनकर पैदा थिया आहिनि कबीला मुर्तद थी विया आहिनि उन्हनि खे पधर हणणा आहिनि उन जे लाइ मूंखे फौज खपे त मुर्तदनि खे पधर हणा जॾहिं सिद्दीक़ इहो ऐलान कयो त मुर्तदनि खे पधर हणणा आहिनि मुनकरीन ज़कात जा लाह कढणा आहिनि निकिरो घर में केरु बि न वे त उन वक़्तु इहा क़ुर जी आयत जेका नाज़िल थी हुई जंहिं नालो आउट कोन कयो इन आयत सहाबा जे दिमाग़ खे धक कयो त जॾहिं क़ुर इहा आयत मोकिली हुई अदा कई उन वक़्त खां वठी रब जे ज़हन में उहो मुहिब इंसान सिद्दीक़ हो सिद्दीक़ हो सिद्दीक़ हो अबू बकर सिद्दीक़ मैदान के आयो निकिरो मुर्तदनि सां जिहाद करणो आहे हाणे क़ुर जो छा थो चवे युजाहिदून फी सबीलिल्लाह जिहाद जो ऐलान कंदा अबू बकर कयो उथो निकिरो पोइ हिन जी आयत सम्झ में आई अॻियां क़ुर जुमिलो कहिड़ो ॻाल्हायो त जॾहिं जिहाद जो ऐलान थींदो त 50 लोकींदा हाणे साहबा कटी वेठा मेटी जो कहूं त यार मुआज़ बिन जबल जी फौज निकिरी वई आहे ख़ालिद बिन वलीद जी फौज निकिरी वई आहे ओसामा जी फौज निकिरी वई आहे इहे फौजूं वापसि मोटनि पोइ पाण हलो अबू बकर पोइ हो जज़्बात में अची वियो आहे जेको बचा खुचा पियो निकिरो हलो त हलो जिहाद ते जे पाण सभु निकिरी वियासीं त मदीनो ख़ाली थी वेंदो औरतनि जो तहफ़ुज़ केरु कंदो दुश्मन मौक़े जो फ़ाइदो वठी मदीने ते हमिलो करे त औरतनि जो बचा केरु कंदो पर हाणे अबू बकर खे सम्झाए केरु थधो केरु करे पोइ सभिनी गॾिजी हज़रत उमर खे मोकिलियो त तूं वञी अबू बकर खे थधो कर तो सब्र कर जेसी हो फौजूं अचनि तेसी मार्च करे वे हज़रत उमर थधा थधा पैर ॾेई सिद्दीक़ अकबर वटि आयो अबू बकर जल्दबाज़ी न कर थोरो थधो थी हो 3 फौजूं अचनि पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं थोरो तकड़ न कर हेॾा हज़रत उमर वेठो रोके हाणे अबू बकर जे जवाब उमर खे छा चई रजो तो नुसरतक वजे तनील खुदरानिक जब्बारन फिल जाहिलियत व खवारन फिल इस्लाम है हाथ मज़न नबियो वन कतल कहयो व तमदीन अयुनकसु व अनहयुन वल्लाहि लौ मनउनी एकानन कानू युअदूनहु इला रसूलिल्लाह लकातल तो हो जेकॾहिं मुंहिंजे हिन लफ़्ज़ ते एतबार न कनि त नाज़िल बलाग खोले ॾिस त हुन में कहिड़ा ख़ुतबा लिखल आहिनि मुंहिंजा दोस्त हज़रत अबू बकर पियो चए आए उमर मूंखे आसरो हो त तूं मुंहिंजी मदद कंदे पर उल्टो तूं मूंखे बुज़दिल ऐं सुस्त बनाइण अची वेठो आहे जॾहिं काफ़िर हुए तॾहिं दिलेर हुए जॾहिं मुस्लमान थी वई त बुज़दिल थी वियो हाय अफ़सोस अबू बकर छा करे रसूल वियो हलियो दीन मुकम्मल थियो माण्हू दीन ते हमला पिया कनि अॼु ज़कात जो इनकार करणो आहे इन्हनि खे जेकॾहिं पादर न हणंदुसि त दीन रांदी करो बणिजी वेंदो पोइ सुभाणे नमाज़ जो इनकार कंदा पोइ कलमे जो इनकार कंदा इन्हनि खे हिते चिपे मारणो आहे जेकॾहिं तव्हां न हलंदा त अबू बकर अकेलो बि जिहाद ते वेंदो पर इन्हनि फितननि खे ख़तमु करणो
मदीने में रवानो थियो त हलो न हलो ऐं अकेलो वञा पियो जिहाद ते माण्हुनि ॾिठो त सिद्दीक़ ते जज़्बात में आहे वञे पियो जिहाद ते हाणे हिनखे केरु वराईंदो त सभिनी फ़ैसिलो कयो त अलीअ खे मोकिलियो त अली वराएसि बाक़ी ॿिए कंहिंजी ज़रूरत न आहे हाणे शेर ख़ुदा हज़रत अली साईं दौड़ंदो अचे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे घोड़े जे बाग में हथ विझी हज़रत अली साईं जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि कि ला अक़ूलु लक इल्ला मा क़ाल लक यौम उहद शिम सैफक वर्जे इलल मदीना वला तुफ़द्दिना बिनफ्सिक फवल्लाहि इन सजाना बेक ला यकून लिल इस्लाम निज़ामुन अबदा ऐं अबू बकर तोखे वधीक आऊं कुझु कोन थो चवां सिर्फ़ु उहे लफ़्ज़ थो चवां जेके लफ़्ज़ उहद जे मैदान ते मुहम्मद पाक चया हुआ तोखे जॾहिं घमसान जी जंग हुई दुश्मन जो ज़ोर हो त रसूल खे शहीद करियो उन वक़्तु अबू बकर तलवार खई नालो हुयो हे ठीका केरनि मुंहिंजे महबूब ते हमले करण वारा उन वक़्तु अल्लाह जे रसूल अबू बकर खे बाह मां झलियो कि अबू बकर तूं पाण खे माराए मूं मुहम्मद खे परेशान न कर पाणी ॾिया वणंदा तूं मत करे वही रो तुंहिंजे वेहण जी ज़रूरत कोन्हे मुंहिंजा जा इलाही कम फाथल आहिनि जेके तोखे करणा आहिनि तूं मत करे वही रो ओहद जे मैदान ते रसूल तोखे कोन छॾियो हो अॼु तोखे रसूल जो सौट अली कोन छॾींदो घोड़ो भरा तलवार बंदि कर असीं सभु था निकिरूं तूं जेकॾहिं वेह हलियो त पोइ असीं तो जहिड़ो बादशाह वरी चिखा आणींदासीं हे अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजा दोस्त नाराज़ न थी जाई कूफे जी जामे मस्जिद आहे जुमे जो ॾींहुं आहे हज़रत अली साईं ख़ुतबो पियो ॾे हिकिड़ो माण्हू उथी बीठो हज़रत अली साईं खां सवाल कई कैफ़ कानल ख़िलाफ़त अबी बकर व अंत आयुन ऐं अली तूं जीअरो वेठो आहीं ख़िलाफ़त अबू बकर खे मिली वई इहो मसइलो कीअं आहे तॾहिं हज़रत अली साईं तन तना बादशाह हो उन वक़्त में अबू बकर कोन हो उमर कोन हो उस्मान कोन हो इहे सभु मोकिलाए चुका हुआ हज़रत अली साईं तन तना बादशाह हो सवाल पियो थिए त ख़िलाफ़त अबू बकर ॾांहुं छो वई ऐं मौजूद हुआ पर अली साईं जवाब करो न कि मरद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समानित अय्यामन बल बिलाल याती व युअज़्ज़िनु व यक़ूलु या रसूल अल्लाह अस्सलात फ यक़ूलु रसूल मरु अबू बकर फलियुसल्ली बिन्नास फसल्ला अबू बकर बिन्नास समानित अय्यामन बल वहयु यंदलु फसकत रसूल अल्लाह लिसुकूत अल्लाह व सकत अल मुस्लिमून लिसुकूत रसूल अल्लाह कि बक बक मुझे अॻियां न कर रसूल बीमार थियो 8 ॾींहं बीमार हो बिलाल ईंदो हो पाक ॾींदो हो रसूल जे दर ते हाज़िर थींदो हो या रसूल अल्लाह नमाज़ पोइ रसूल फरमाईंदो हो त अबू बकर खे चओ त मुंहिंजो मुसले ते बि नमाज़ पढ़ाए पोइ रसूल जी हयाती में अबू बकर 8 ॾींहं नमाज़ पढ़ी रसूल जीअरो हो राब्तो क़ाइमु हो जिब्रील आयो वियो पे अल्लाह ते इहो फ़ैसिलो क़बूल कयो रब ख़ामोश रहियो जिब्रील ख़ामोश रहियो सहाबा ख़ामोश रहिया फ़ैसिलो मोहम्मद पाक कयो कंहिं अॼु ॾींहुं ताईं न एतिराज़ जिब्रील कयो न रब कयो तूं केरु थींदो घोड़ा घोड़ा करण वारो चुप थी वञ जेको फ़ैसिलो मोहम्मद जो हो उहो ई फ़ैसिलो हैदर करार नारे तकबीर सदाकत सिद्दीक़ अकबर हे अबू बकर सिद्दीक़ हे अबू बकर सिद्दीक़ मुझे बिल्कुल ठीक है अबू बकर बकर जे नाले सां अबू बकर जो न पुट न थिया अबू मन पे बकर जो पे भई पुट अब्दुल्ला अब्दुर्रहमान मोहम्मद नियाणी अस्मा आयशा उम्मे कुलसूम तो बकर जो पे की जो बकर जे नाले सां न पुट न थिया त बकर जो पे की जो अरे बकर जी मना जल्दबाजी टक्कर जो को बे के नंबर दे ही न सभिन का नंबर हर नेकी में खड़े हुआ अबू बकर समझ मुझी गाल आऊं थोड़ो बीमार तो मुझे तो दम ना है तो हलो टाइम वठी सका या पंहिंजी गाल खे तकमील ताईं पहुचाए सका है इधर पुलिस बिटिया किथे बचा छाते छाए ते मौलवी साहब वने हाला जलसे ते मुझे पाबंदिया हिता मटे वो धमसदा हेडा वारी मनसुरा वट ही रोड मिला के करे पुलिस बिटिया
मौलवी साहब का मर्दिनो ॿुधंदासीं कोन छॾींदासीं वरी शहजादपुरा रोड ते पुलिस बीठी आहे चईनी तरफ़ खां पुलिस नाकाबंदी करे छॾी आहे मौलवी ईसा ते पाबंदी आहे मुटे त ॿुधोसि कोन वञणु ॾींदासीं केरु थींदो आहे जंक्शन में वाइज करण वारो पुलिस जे बारे में जेके वञी ॿुधायो त अबा हू सवेरे आयो मग़रिब नमाज़ उन हाला में पढ़ी ओॾा जूं मानियूं खाधई उहा अॼु वरिया साहिब जो माओ बि खाधई उते बि भींग कई वरी मानी खाधई वरी हिते बि भींग कई वरी वाइज कई जलसे में पहुतो मन ॾाढा नारा आया कम लही वियो वरी वापसि में वियो हलियो मातली बि टपी वियो वियो हलो हा वियो हलो हर बार सीए में तेल साड़ो मरो न कम लाए वियो वाइज में करे वियो वरी वापसि में वियो हलो ओ मुंहिंजा दोस्त रसूल जो रोज़ो जन्नत जो बाग हर बार घोड़ा घोड़ा करे असांजो मथो न खाओ अबू बकर ऐं उमर जन्नत जो गेट टपी विया कम लही वियो कम लही वियो था मिन्हा खलकनाकुम वफीहा नुईदुकुम वमिन्हा नुखरिजुकुम तारतन उखरा अल्लाह ताला कुरान में फरमायो जंहिं मिट्टी में असां तव्हांखे पैदा कयो आहे फेराए फेराए वरी उन मिट्टी में तव्हांखे दफ़न कंदासीं वरी तव्हांखे उतां ई जीअरो करे उतारींदासीं इहो क़ुरान जी आयत क़ुरान को चवे मौलवी ईसो नथो चवे वो सदके वञा अबू बकर उमर तुंहिंजे कदमनि ते मथां जो शुरू में अल्लाह ताला तो नाजी मिट्टी रसूल जे मिट्टी तां गॾु रोज़े पाक मां खई हुई कॾहिं त फ्रीज़री जवान उते ई दफ़न कया हाणे तवजो कर इन हुजरे में चईन कब्रनि जी गुंजाइश आहे पहिरीं रसूल साहब जी क़ब्र थी आहे पोइ हज़रत अबू बकर जी थी आहे पोइ हज़रत उमर जी क़ब्र थी आहे रज़ी अल्लाह तआला अन्हुम अजमाइन हिकिड़ी महफ़िल में बार बार जेकर माण्हू नथो पढ़े त ॿुधारी नथो थिए आया मुंहिंजी स्पीड आहे वॾी हिनजे करे जेको आहे सो मया मुंहिंजे न गजा वञो अञा हिकिड़ी क़ब्र जी जॻह ख़ाली आहे इन रोज़े पाक में उन ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम दफ़न थींदो ईसा अलैहिस्सलाम मिलंदो रोज़े पाक में दफ़न थींदो हाणे तवजो कजी त पछाड़ी वञी सा त हिकिड़ी कियारी वारी लपाट हाणे ये चार क़ब्रूं हे रसूलुल्लाह जी पहली क़ब्र वो उमर जी क़ब्र वो अबू बकर जी वो उस्मान जी वरी हज़रत ईसा जी अॻियां बि नबी आहे पोयां बि नबी आहे विच में हे ॿ जवाननि मौलवी ईसा लहे थो वाइद ख़तम कई आहे अॻा ख़तरो आहे सालार हज़रात ॿ अॻियां थियो चार पोयां थियो साईं खे रवानो करियो ख़तरो लॻो पियो आहे इन जे करे सालारनि जे घेरे में मौलवी ईसा खे सलामती सां रवानो करियो अलाह साईं खे ख़बर हुई त पोएं ज़माने में गड़बड़ थींदी तंहिंजे करे अॻियां बि नबी रखई पोयां बि नबी रखई विच में हे ॿ शहज़ादा रखी दुनिया खे ॿुधाई आहे त अबू बकर उमर नबियुनि जे घेरे में जन्नत में पिया वञनि।